जी नाज़रीन, मुल्क के ॿियनि शहरनि जी करमपुर में भी करबला के शहीदन की याद में हज़रत इमाम हुसैन अस्सलाम के चेलम के मौके ते मरकज़ी मातमी जुलूस कढियो वियो आहे। हिन वक़्तु मरकज़ी मातमी जुलूस शहर के जेका ईदगाह चौक ते पहुतल है। मोमिन पारां मातम ऐं सीना ज़नी जो सिलसिलो जारी है। इन हवाले से अचो तो मोमिन से ॻाल्हायूं था, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। मोहम्मद वाले मोहम्मद ही जेको काफ़िलो आहे मातमी जुलूस निकितो आहे, इहो करबला जे शहीदनि जी याद हज़रत इमाम हुसैन इस्लाम जे जानिसारनि जे हवाले सां जेको चेलम जे हवाले सां जो करमपुर में ही मातमी जुलूस निकितो आहे, इन जे हवाले सां जी। अगर सिक्योरिटी हवाले सां तव्हां छा चईंदो? सिक्योरिटी जा इंतज़ाम बहितर आहिनि, काफ़ी बहितर आहिनि। ऐं ॿियो त असांजा जेके फ़िक़े जाफ़रिया जालेशी जा नौजवान जेके स्टूडेंट छोकिरा बि आहिनि, उहे बि पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं असांजो जेको आहे पंहिंजनि छोकिरनि ते वधीक नाज़ आहे ऐं जेके उहे सिक्योरिटी सख़्तु करे रहिया आहिनि, जेके असांजा पंहिंजा स्काउटर आहिनि। अच्छा, तव्हां अॼु के ॾींहं ते कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो आलिम इस्लाम खे, जेकी करबला जे शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानी आहे, हज़रत इमाम हुसैन इस्लाम जी अज़ीम क़ुर्बानी आहे, इन मौक़े ते तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? साईं, पैगाम त मालिक ॾेई वियो आहे, मौला हुसैन इस्लाम ॾेई वियो आहे। सच ऐं इंसानियत जो क़दुरु ऐं सच जी जेके हक़ आहे ऐं उहो आवाज़ु इमाम हुसैन इस्लाम बुलंद कयो आहे ऐं उन इंसानियत जो वॾो दर्स ॾिनो आहे। ऐं जेको अॼु ऐं तव्हां असां सभु जेके बि आहियूं ऐं उन मां सबक़ु सिखी रहिया आहियूं ऐं उनजी पैरोकारी करे रहिया आहियूं। छा चवणु चाहींदो ऐं करमपुर पुलिस तरफ़ां हिन मातमी जुलूस खे कहिड़ी सिक्योरिटी ॾिनी वई आहे? जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त असां सॻी दौलत शाह खां निकिता आहियूं ऐं हिते अची इमाम बारगाह आहे इमाम हुसैन जी, हुते नमाज़ पढ़ीसीं। जीअं कंदे काफ़िलो हेॾे जुलूस तयारु थियो आहे ऐं पुलिस जी नफ़री जी बेहद शुक्र आहे, उहा आहे असां गॾु सुबुह खां वठी शाम ताणी ऐं 5 स्काउट जा छोकिरा आहियूं। बेशक बिलाल सुठो थिए थो। जुलूस इमाम हुसैन जे 40 मुबारक जो आहे, उहो बरामद थियो आहे। उनखे हाणे पुॼाईंदासीं असां सॻी दौलत शाह देवर साॻो ई। असांजो जेको आहे त सखी दौलत शाह बुखारी दरगाह खां बरामद थींदो आहे। बेगारी सां मथां ईंदे 5 राउंड सां दुआ चौक ते अची करे हैदर चौक ते ईंदो आहे। उन खां बाद में इमाम बारगाह ते निमाज़ थींदी आहे। निमाज़ खां बाद में बरामद थींदो आहे। 4 बजे असांजो टाइम आहे हैदर चौक ते, जिथे असांजा 4 मौलवी मजलिस पढ़ंदा। इहो असांजो पुराणो रूट आहे चेलम जो। उन खां बाद में असांजे शामी ग़रीबां मरकज़ी दरगाह सखी दौलत शाह बुखारी इमाम बारगाह करमपुर में वञी शामी ग़रीबा थींदी आहे। उन खां बाद में जेको आहे त नंगर न्याज़ सबीलनि ऐं उन्हनि जी बंदोबस्तु थींदी आहे। इंतिज़ामिया जी बि वधि में वधि असां सां सहूलियत आहे। असांजी पंहिंजी बि इंतिज़ामिया ज़बरदस्त कमु करे ॾिसाए थी पई। सिक्योरिटी तमामु बहितरीनु सिक्योरिटी असांखे मिलियल आहे। असांजी पंहिंजी बि सिक्योरिटी बहितरीनु आहे। गवर्नमेंट बि पुलिस SP बि असां सां वॾी मदद कई आहे, हद खां वधीक। मोहम्मद वाले मोहम्मद ही चेलम जे मुनासिबत सां मौला हुसैन इस्लाम जे चेलम जे मुनासिबत सां काफ़िलो निकितो आहे। करबला इमाम बारगाह सखी दौलत शाह बुखारी खां लतीफ़ी लोड़े खां थींदो, अबुल फज़ल अब्बास इमाम बारगाह खां थींदो। हिन वक़्तु अबुल फज़ल अब्बास जेको रोड आहे, रोड जे हवाले सां सॼो वेंदो आहे। उन सां रवां तव्हां बाद में हैदर चौक ते मजलिस थींदी, सम्झो। मजलिस खां बाद में साॻो करबला मौला इमाम बारगाह पहुचंदो ऐं उते दुआ थींदी। ऐं हैदर चौक ते उलमा पढ़ंदा हैदराबाद जा आहिनि। सिक्योरिटी SP जा असां एहसानमंद आहियूं। तमामु बहितर सिक्योरिटी आहे। असांखे पहिरीं मुहर्रम खां 10 ताईं बि तमामु बहितर ॾिनी आहे ऐं चेलम में बि बहितर ॾिनी अथई। हज़रत मौला हुसैन जे बारे में छा चवंदो? मौला हुसैन अलैहिस्सलाम हिकु जो न आहे, मौला हुसैन इस्लाम पूरी इंसानियत जो आहे। जीअं नबी सरदार रहमत आलमीन आहे, पूरे आलम जे लाइ रहमत आहे, ईअं ई मौला हुसैन अलैहिस्सलाम बि सभ जो इमाम आहे, सम्झो बा। जीअं लतीफ़ सरकार जो आहे त साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। सरकार लतीफ़ बि आलम जी ॻाल्हि थो करे ऐं नबी सरदार बि रहमत आलमीन आहे ऐं हू हुनजो बचड़ो आहे मौला हुसैन अलैहिस्सलाम जो। हीअ कंहिं हिकु फ़िक़े जो न आहे। मौला हुसैन अलैहिस्सलाम ही जुलूस आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो 40। ही इश्क़ हुसैन इब्न अली आहे। ही असांजो अक़ीदो आहे करबला जे शहीदनि सां असां उनजे करे जुलूस कढूं था। ही जुलूस असां सखी दरगाह दौलत शाह बुखारी खां कढूं था ऐं पोइ असां सिधो बेगारी ते अचूं था, जितां बंगलाणियुनि जो काफ़िलो अचे थो ऐं बगन खान जे ॻोठ जो काफ़िलो अचे थो
ऐं ॿियनि जा बि काफ़ी काफ़िला अचनि था अची उते जमा थियनि था गॾु थियनि था उन खां बाद में असांजो रूट आहे सिधो असांजी मरकज़ी इमाम बारगाह आहे अबुल फज़ल अब्बास असां सिधो उते वञूं था निमाज़ अदा करे उन खां बाद में असां काफ़िलो करे हैदर चौक ते अचूं था जिते असांजी मजलिस थिए थी पता उन खां बाद में किथे नहर थींदो मातमी जुलूस मातमी जुलूस सखी दौलत शाह बुखारी ते जिते शामी ग़रीबान थींदी उन खां बाद में नगर न्यास थींदो। जी नाज़रीन मरकज़ी मातमी जलूस में शरीक मोमिननि जो चवणु हो त हीउ जेको मरकज़ी मातमी जलूस आहे उहो सखी दौलत शाह बुखारी दरगाह तां बरामद थियो आहे जेको हिन वक़्तु ईदगाह चौक मोड़ ते पहुतल आहे। मोमिननि जो वधीक चवणु हो त असीं अॼोके हिन चेलम जे मौक़े ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं जेके करबला जा तमामु शहीद आहिनि उन्हनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ हीअ जेको आहे मरकज़ी मातमी जलूस कढियो आहे ऐं मोमिननि पारां जेको आहे त मातम बि कयो थो वञे सीना ज़नी बि कई पई वञे ऐं उन्हनि जो वधीक चवणु आहे त SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख जी ख़ासि हिदायतुनि ते करमपुर पुलिस तरफ़ां हिन मरकज़ी मातमी जुलूस खे पुरअमन बणाइण लाइ सख़्तु सिक्योरिटी जेको आहे त ॾिनी वई आहे। पुलिस जेको आहे त मरकज़ी मातमी जुलूस सां अॻियां पोयां ऐं पासनि सां गॾु आहे ऐं उन्हनि जो वधीक चवणु हो त जेको जुलूस आहे उहो बंगला चौक ते हलंदो जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वेंदी ऐं बाद में जेको मरकज़ी मातमी जलूस आहे उहो सखी दौलत शाह बुखारी दरगाह ते नहर थी वेंदो ऐं शाम जे वक़्तु शाम ग़रीबां पढ़ी वेंदी।